दुखियां दे दुख टालदा मज़ारा जो ॿाहिरियों हिस्सो आहे जिते अचूं था ॾाढो रूह परवर मंज़र आहे। मज़ार ते आयो आहे ऐं पंहिंजी दिलि जी मुराद पूरी करण जे लाइ दुआ घुरो आहे। अस्सलाम वालेकुम माशाअल्लाह सुभान अल्लाह। ही साईं कलंदर शहबाज जो पैरांदी वारो हिस्सो माण्हू चादरूं बि चुमनि था ऐं ही पैसा बि उछलाइनि था। ही ॾिसो था ही पैसा बि पिया आहिनि। ही ॾिसो ही नंढड़ी ॿारड़ी दुआ गुआ केॾी प्यारी। ही ॾिसो ही गुल खणे थो गुलनि खे। दोस्तों ही मां मज़ार जे बिल्कुलु साम्हूं बीठो आहियां। साईं जी मज़ार मुंहिंजे भरिसां ई आहे ऐं मां तव्हांजे लाइ बि दुआ घुरी आहे। नटबोल्ड जे सभिनी दोस्तनि जे लाइ दुआ घुरी आहे। अलाह साईं तव्हां सभिनी जी मुरादूं पूरी कंदो। आमीन। ही गाज़ियाबाद जी निशानी आहे जेको दरिया मां लुड़ी हिते आयो हुयो ऐं पोइ हिते हिन मज़ार में हिन खे नसब कयो वियो आहे।
ऐं तव्हां ॾिसो हे आलम शरीफ़ जेको आहे दोस्तों असां मज़ार शरीफ़ जे उन जाइ ते आहियूं जिते धमाल लॻंदी आहे ऐं वॾी धमाल लॻंदी आहे हिते सभिनी तादाद में माण्हू वेठा हूंदा आहिनि ऐं मुंहिंजा नटबोल जा दोस्तो जॾहिं बि तव्हां सिवण शरीफ़ अचो त हिन धमाल में ज़रूरु शरीक थिजो। धमाल खां पोइ दुआ, दुआ खां पोइ धमाल ऐं तव्हां वॾो इंजॉय कंदो ऐं तव्हांजी हर दुआ पूरी थींदी। आमीन। दुख टालदा जग जावे उड़ जावे पल विच अंबर जग जावे उड़ जावे जग जावे उड़ जावे पल विच अंबर जग जावे उड़ जावे पल विच अंबर आओ हमारा आयशा में कलंदर। नटबोल जा दोस्तो ही गोल्डन गेट आहे साईं लाल शहबाज़ कलंदर जो जेको वॾो मशहूरु गेट आहे। तव्हां अक्सर डॉक्यूमेंट्रीज़ में, फिल्मुनि में, ड्रामनि में हीउ ॾिठो हूंदो ऐं ही तव्हां ॾिसो था ऐं ही साईं जो ख़ासि मुरीदनि मां आहे। ऐं भाई ही जेको दरवाज़ो आहे तव्हांजी इन सां केतिरी अक़ीदत अथव? असांजी वॾी अक़ीदत आहे बादशाह कलंदर जी निस्बत। केतिरे अरसे खां साईं जी ख़िदमत में आहे? सरवा साईं 24 साल थी विया आहिनि बादशाह। 24 सालनि मां तो साईं जी ख़िदमत में आहे ऐं साईं जी दुआउनि में शामिल आहे ऐं अलाह से तुंहिंजी दुआऊं बि पूरी कंदो, मुर्शिद कंदो आहे। असां ज़रियो मुर्शिद आहे। बेशक मिठाई लुटी यार साईं शहबाज़ कलंदर जे मज़ार जे अहाते में ही बेशुमार दुकानूं जंहिंमें ही हिकु ख़ूबसूरत हैंडीक्राफ्ट जी दुकान आहे। ही तव्हां ॾिसो ही बेशुमार ज़बरदस्त हिते लॻल आहिनि ऐं ही ॾिसो ही अबा दोस्त हे तूं छा पियो वणे हिते? परसों आया न हथ जो ठहियल हथ जी पर्सूं आहिनि। हे ॾिसो था हे पर्सिस आहिनि जेके विकिरे जे लाइ रखियूं वयूं आहिनि ऐं शानदार ज़बरदस्त कल्चरल ड्रेसिस ऐं कलरफुल ड्रेसिस। रस्तो आहे हे ॾिसो दोस्तो, ही मज़ार ॾे अचण जे लाइ ही आम रस्तो आहे। ही रस्तो जेको आहे सो ख़ासि माण्हुनि जे लाइ आहे ऐं जेके मख़सूस माण्हू आहिनि उन्हनि जे लाइ आहे। असां हिन दरवाज़े में आया आहियूं, हाणे हितां ई जेको आहे सो ॿाहिरि निकिरंदासीं। हीउ दरवाज़ो खुलियो आहे ऐं असां हाणे हिन मां ॿाहिरि आयासीं। हीउ स्पेशल दरवाज़ो आहे जेको ख़ासि माण्हुनि जे लाइ। हीउ ॾिसो था अबा हीउ छा आहे? हीउ छा पियो ठाहे? साईं इहो खोपरो आहे। खोपरो आहे? अच्छा हीउ खोपरो आहे। वाह हीउ ॾिसो हीउ कीअं ठहे, हीउ खोपरो आहे। हीउ ॾिसो था, हीउ ॾिसो अबा हे ड्राई फ्रूट कहिड़े हिसाब में थो ॾे? मुख़्तलिफ़ रेट आहिनि, मुख़्तलिफ़ रेट आहिनि न। पोइ हे जेके माण्हू ईंदा आहिनि उन्हनि खे सस्तो ॾींदो आहे, महांगो ॾींदो आहे? हर को पंहिंजे हाल आधार वठंदो आहे। माशाअल्लाह, माशाअल्लाह।